क़ंधकोट सी सेक्शन थाणे जे अंदरि इंडस हाईवे रोड ते ट्रालर ऐं रिक्शा जे दरमियान मलेर लॻो ख़ौफनाक रोड हादसो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में बंगवार बिरादरी सां तालुक़ रखंदड़ 3 खां वधीक माण्हू फौत ऐं 6 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। फौतुनि जो तालुक़ कश्मीर ज़िले जे गुबलो जे कचे वारे इलाइक़े सां ॿुधायो पियो वञे। फौतुनि में मर्द, औरतूं ऐं ॿार शामिल आहिनि। फौतुनि जे लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे क़ंधकोट इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ओॾां इतला ते फौतुनि ऐं ज़ख़्मियुनि जे घरनि में कोराम मची वियो आहे, जंहिं इलाइक़े में सोग छायल आहे। फौतुनि में मुस्मात मारवी, ख़ानज़ादी वकील ऐं ज़ख़्मियुनि में मुस्मात सईदा, आबिद बंगवार, मंसूर बंगवार ऐं ॿिया शामिल आहिनि। शदीद ज़ख़्मी हुअण सबबि फौतुनि जो अंग वधी बि सघे थो।